पहुंचल है। छत्तीस जिले अंदर मुकम्मल शटरबंद हड़ताल है। समूरा कारोबारी मर्कज बंद कयल आहिनि। टैक्सन वफ़ाक़ी बजट जेका है उनमें महंगाई जे वाध जे ख़िलाफ़ हाल पाकिस्तान ताजर इत्तेहाद जे सॾ ते ठटे शहर में भी हड़ताल वारे सॾ ते भरपूर मोट मिली है। जी महबूब अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया त मुल्क में वधंदड़ महांगाई टैक्सिस ऐं हुकूमती पॉलिसियुनि ख़िलाफ़ ठटे में भी वापारियुनि मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल कई आहे ऐं कारोबार ठटे में मुकम्मल तौर बंद कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त शहदादपुर, सराड़ी, मेहरापुर, नसरपुर, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में भी कारोबार बंद रखियो वियो आहे। टैक्सिस में वाध ऐं हुकूमती मुआशी पॉलिसिस ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते मुल्क गीर हड़ताल जारी आहे। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में भी शटरबंद हड़ताल आहे। वापारियुनि जे हड़ताल वारे सॾ खे सिंध में भरपूर मोट मिली आहे। नंढा वॾा शहर सुबुह सां ई बंद आहिनि। कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, टंडो अलायार ऐं दादू में भी कारोबारी